जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 27। हिन अध्याय खां पहले मां 26 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे बि 26 अध्याय ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 27, अदिति जी कठिन तपस्या। त सभई प्रेम सां चओ, लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। श्री सूत जी खां सोनक आदिक ऋषि पुछण लगा त हे महाराज, विष्णु भगवान जे पेर सां जीअं गंगा जी उत्पन्न थी आहे, सारी कथा विस्तार सां ॿुधायो। श्री सूत जी चवण लॻो त हे मुनीश्वरों, महर्षि नारद जीअं हीअ कथा राजा पृथ्वी खे ॿुधाई आहे, तीअं मां बि तव्हांखे विस्तार पूर्वक ॿुधायां थो। कश्यप नाले ऋषिश्वर खे 2 स्त्रियूं हुयूं, जे दक्ष जूं कन्याऊं हुयूं। हिक जो नालो दिति ऐं ॿीअ जो नालो अदिति हो। दैत्यनि जी माता दिति ऐं देवताउनि जी माता अदिति हुई। हिक दफ़े देवताउनि ऐं दैत्यनि जी माता में अची अणबणत थियनि थी, जंहिं करे ॿिन्ही लड़ण जो इरादो कयो। प्रहलाद जो पोटो राजा बलि दैत्यनि जो राजा थियो। विरोचन जो पुटु बलि पृथ्वीअ खे जीते स्वर्ग जे जीतण जो इरादो करण लॻो। उन जे सेना जो कहिड़ो वर्णन कजे। होॾां राजा बलि किरोड़े हाथी ऐं बेशुमार सेना पाण सां वठी समुद्र वांगुरु लहरूं मारींदो उथी हलियो। जॾहिं हू इंद्रलोक में पहुतो, तॾहिं हिकदमि इंद्रलोक खे चौधारी खणी घेरो कयईं। जॾहिं इंद्र आदिक देवताउनि खे इहा ख़बर पई, तॾहिं सभई देवताऊं युद्ध करण लाइ संभरी आया। पोइ देवताउनि ऐं दैत्यनि जी पाण में अची महाभयंकर युद्ध लॻी। जंग जा वाजा ॾाढो ज़ोर शोर सां वॼण लॻा। देवता राक्षसनि मथां ऐं राक्षस देवताउनि मथां पंहिंजा ज़बरदस्त बाण हलाइण लॻा। 14 लोकनि में थरबिलो छाइजी वियो। दैत्यनि जा बाण परलय काल जे अग्नीअ वांगुरु सुरताण करण लॻा, सुरलाट करण लॻा। देवताउनि बि पंहिंजे अद्भुत शक्तिअ सां उन्हनि खे अहिड़ो त घायल कयो, जे केतिरा ई राक्षस लहूअ जे गप में लेथण ॼण लॻा। उन्हीअ जो मांस मिरूं खाइण लॻा। दैत्य पंहिंजी हार ॾिसी जोश में भरिजी तलवार, ढाल, गदा, तूमर, बाला, मूसल जो मुगदर ऐं अंकुश आदिक खणी खूब हिम्मत सां लड़ण लॻा। युद्ध एतिरो क़दुरु ॼिभ कढी जो कंहिंखे बि शरीर जी सुध न रही। मारियो न छॾियो, इहे अखर चइनी तरफ़नि खां ॿुधण में पिया आया। इहा खौफ़नाक युद्ध हज़ारे वरह थींदी रही। नेठि दैत्यनि जी जीत थी, जंहिं करे देवताऊं देवलोक छॾे पृथ्वीअ ते अची पहाड़नि ऐं गुफाउनि में पाण लिकाइण लॻा। राजा बलि दैत्यनि जो राजा त्रिलोकीअ जो राज हथ करे ॾाढा मज़ा माणण ऐं आनंद लूटण लॻो। देवताउनि जे माता अदितिअ जॾहिं पंहिंजनि पुटनि जी दुखी हालत ॾिठी, तॾहिं हिमाचल पर्वत ते वञी देवताउनि जे जीत ऐं दैत्यनि जे हार लाइ विष्णु भॻवान जो ध्यानु धारे अघोर तपस्या करण लॻी। कुझु वक़्तु फल आहार कयईं, कुझु वक़्तु दरख़तनि जा सुकल पन खाई गुज़ारियईं। नेठि पेर जे फ़क़ति हिकिड़े अंगूठे ते बीही आत्मा आनंद में लिवलीन थी। हुनजी अहिड़ी पूर्ण तपस्या ॾिसी बलीअ जे मोकिलियलनि मायावी राक्षसनि अदितिअ जे तप में विघ्न विझण लाइ उनखे अची चयो त हे माता, तपस्या करे अहिड़ो सुंदर शरीर अजायो छो सुकाए रही आहीं। जेको पंहिंजे शरीर जी रक्षा नथो करे, उहो आत्मघाती महापापी आहे। हे माता, माता खां सवाइ सभई जीव मुर्दो सिमियल आहिनि।
कहिड़ा बि दरिद्री ऐं रोगी माण्हू माता जे दर्शन करण सां परम सुख पाइनि था। जंहिं घर में पतिव्रता स्त्री ऐं मिठड़ी माता न आहे उहो घर दुखनि जी खाण आहे। जीअं भॻवान जे भक्तीअ खां सवाइ धर्म अजायो आहे, स्त्री ऐं पुत्र खां सवाइ घर अजायो आहे, तीअं माता खां सवाइ जीव बि निकमो आहे। तंहिं करे हे माता, पंहिंजनि पुटनि जी रक्षा कर। मायावी दैतनि जे इन्हनि ॻाल्हियुनि खे अदितीअ को बि ध्यानु न ॾिनो ऐं पंहिंजे समाधीअ में विलीन रही। जॾहिं दैतनि ॾिठो त असांजी का बि हुजत नथी हले, तॾहिं अदितीअ खे मारण जो इरादो कयऊं। जंहिं हज़ारनि योजननि में सभिनी दैतनि खे साड़े भस्म करे छॾियो। पर उन्हीअ अचंभे जी ख़बर अदितीअ खे बिल्कुलु कान पई, छो त उहा भॻवान जे भक्तीअ में लिवलीन हुई। उन्हीअ अग्नीअ जो उन ते को बि असरु न थियो। विष्णु भॻवान जो सुदर्शन चक्र हुनजी रक्षा कई। पद्म पुराण मां कारकत महात्म अदितीअ जो कठिन तपस्या बाबति 27 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ प्रेम सां लक्ष्मी नारायण भॻवान जी जय। श्री राधा दामोदर भॻवान जी जय। श्री कृष्ण भॻवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे। कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर। तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी, मैं सेवक तुम स्वामी। कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में। तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे। स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ। द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ। संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा। स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे। स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी। मन वांछित फल पावे, घर लक्ष्मी आए। सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के
जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।